जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 9 अक्टूबर 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास कृष्ण पक्ष जी दशमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। स्थान परिवर्तन करण जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बि बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियणो आहे। साण ई साण कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु उन्नति मिलण जो यानी कैरियर ग्रोथ थियण जो या भाग्य उदय थियण जो, भाग्य अॼु हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। हुनजो ॾींहुं साबित थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु उत्तम रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु वाद विवाद या मतभेद थियण खां बचणो आहे, त पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थी थो सघे। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। धन धान्य बि अॼु हुननि खे प्राप्त थींदा। अॼु स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु आनंद सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त घबराहट हुननि खे महसूस थी सघे। हुन जे लाइ भगवान गणेश जी पूजा तव्हांजे लाइ अॼु लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त मेडिटेशन करणु या योगा करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। बाक़ी ॾींहुं तव्हांजो ओवरऑल अॼु एवरेज ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी बि संभावना आहे। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। पंहिंजे जीवन साथी जो बि साथ मिलंदो। साण ई साण पंहिंजे कोवर्कर जो बि साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। तव्हांजो मन अॼु ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुखपूरो गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्य में कोई विघ्न या बाधा सताइण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान गणेश जे अॻियां हिकिड़ो ॾीओ ॿारे करे 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त भगवान गणेश सभु विघ्न तव्हांजा दूर करे छॾंदा। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य जो ख़ासि करे पंहिंजे पेट जो ध्यानु रखिणो आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी थियण जी आशंका आहे। थी सघे त अॼु लिक्विड डाइट फॉलो कंदा त बहितर रहंदो। बाक़ी ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में।
शिव गायत्री मंत्र त अज जे एपिसोड में ॿुधाईंदासीं शिव भगवान जो गायत्री मंत्र। अगर तव्हां नित्य ही भगवान शिव जी उपासना कंदा आहियो त इहो मंत्र जाप करण तव्हां जे लाइ अति लाभदायक थींदो। वो आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। वरी तो ॿुधायां ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। इहो नित्य जाप करण सां भगवान शिव शीघ्र अतिशीघ्र प्रसन्न थींदा आहिनि ऐं पंहिंजे भक्तनि खे मनवांछित फल प्रदान कराईंदा आहिनि। रोज़ इहो मंत्र जो जाप 12 दफ़ा जाप करण सां तव्हांखे मनवांछित फल जी प्राप्ति थींदी ऐं सभु सुखनि जी बि प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे काशीनाथ जी जो, जेके उल्हासनगर महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जो स्वास्थ्य सां रिलेटेड जाम तकलीफ़ूं थो हलनि। त काशीनाथ जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांजी जेका दशा थी हले, मां सम्झी थो सघां कि गौड़ी थी हले, पर तव्हां रोज़ थी सघे त 5 लौंग भगवान शिवलिंग ते चाढ़े अचो। साण ई साण थोड़ा कारा तिर खीर में विझी करे चाढ़ींदा अचो त 40 ॾींहंनि में तव्हांजो रिज़ल्ट अचणु शुरू थी वेंदो ऐं स्वास्थ्य सुधरण शुरू थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।